सिंधवीयन टीवी तां अँ तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मौजूद नाज़रीन, लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जो इस्तेमालु उहो उन लफ़्ज़नि जी अहमियत ऐं उनजे तक़दुस खे बहाल बि करे थो त कॾहिं कॾहिं उनखे पायमाल बि करे थो। असां वटि हिकिड़ो लफ़्ज़ आहे सियासत। सियासत जेकॾहिं सही माण्हुनि जे हथनि में अचे थी त उहा ख़िदमत बि थिए थी ऐं माण्हू सियासत करण जो माण्हुनि में शौक़ु बि थिए थो ऐं माण्हू सियासत कनि था। पर जेकॾहिं सियासत जो इस्तेमालु ग़लति माण्हुनि जे हथनि में थो अचे त पोइ उन सियासत लफ़्ज़ खां ई माण्हुनि खे नफ़रत थी वेंदी आहे ऐं उन लफ़्ज़ जो तक़दुस पायमाल थींदो आहे। मिसाल तौरु असां जेकॾहिं पंहिंजे सिंधी समाज में जॾहिं आम असांजी गुफ़्तगू थींदी आहे त उन में बि असां चवंदा आहियूं, यार हाणे वरी तूं दोस्ती में सियासत पियो करी, या यार तूं जेको सो हाणे वरी सियासी न थिजां मुंहिंजे लाइ, या जेको सो तूं हर ॻाल्हि में सियासत न कजां। त इहो सियासी लफ़्ज़ ईअं महसूस थो थिए त माण्हू जेको इस्तेमालु थो करे उहो सियासत खे इहो थो सम्झे त सियासत माना ठगी, सियासत माना धोखो, सियासत माना फ़रेब। ऐं इन करे माण्हू सियासत लफ़्ज़ खां नफ़रत कनि था ऐं जेकॾहिं को माण्हू उन सां धोखो करे थो त चए थो यार फलाणो माण्हू मूंसां जेको सो सियासत करे वियो। हाणे इहो आहे त सियासत लफ़्ज़ जो तक़दुस पायमाल थियणु। हक़ीक़त में सियासत हिकु तमामु सुठो लफ़्ज़ आहे ऐं सियासत जो मतिलबु इहो आहे त मुल्क, क़ौम, समाज, निज़ाम, उन निज़ाम खे कीअं हलाइजे, उन निज़ाम खे कीअं बहितर बणाइजे, उहो निज़ाम माण्हुनि जी भलाई लाइ कीअं हलाइजे, उनमें कहिड़ियूं तब्दीलियूं आणजनि, कहिड़ियूं घटि वधायूं आणजनि, आम माण्हू जे राय जो केतिरो एतिराम थिए, आम माण्हू जी भलाई जे लाइ केतिरो सोचिजे, या जेको सो मुल्क ऐं क़ौम जी तरक़ीअ लाइ केतिरो सोचिजे, अॻुवाट प्लानिंग कीअं कजे। त इन सॼे इल्म खे सियासत चइबो आहे। सियासत क़ौमनि जे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे ऐं माहिरनि जो त इहो बि चवणु आहे त दुनिया जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि जो हल सियासत ई आहे। सियासत खां सवाइ दुनिया जो को बि मसइलो हल न थींदो ऐं सियासत ई हिकिड़ो अहिड़ो इल्मु आहे जंहिं इल्म जे ज़रिए माण्हू पंहिंजा मसइला हल कराए सघे थो। त असां वटि जेको आम रवाजु आहे सियासत मफ़ाद परस्त माण्हुनि जे हथ में जेका सियासत आई त उन सियासत जो जेको ग़लति इस्तेमालु थियो त हाणे असांखे माण्हुनि खे इहो सम्झाइणो आहे त सियासत लफ़्ज़ जेको आहे उहो ख़राबु कोन्हे को। सियासत हर माण्हू खे करणु खपे। सियासत खां सवाइ मसइला हल न थींदा, पर उन जे इस्तेमाल खे सिखिजे, उन जे इल्म खे सिखिजे ऐं उन जी अहमियत खे सम्झिजे ऐं सियासी तइलीम हासिलु कजे। इन जे लाइ बाशऊर माण्हुनि जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहो असांजे आम माण्हुनि में, असांजे आम नौजवाननि खे सियासत लफ़्ज़, उन जी अहमियत ऐं उहा सियासत असांखे समाजी मसइलनि खे घटि करण में केतिरो कमु अची सघे थी, उन जो जेकॾहिं असां शऊर ॾेई वियासीं त पोइ हर माण्हू सियासत खे इबादत सम्झंदो, हर माण्हू सियासत खे फ़र्ज़ु सम्झंदो ऐं पोइ सियासत असांजे निज़ाम में बि सुठियूं तब्दीलियूं आणींदी, जंहिंमें आम माण्हू ख़ुशगुज़ारींदो ऐं उन सां गॾु मुल्क जी तरक़ी बि थींदी। जिन बि क़ौमनि सियासत जी अहमियत ऐं उनजे लफ़्ज़ खे सम्झो, उहे क़ौमूं दुनिया में अॼु बि तरक़ी याफ़्ता क़ौमूं सॾजनि थियूं ऐं जिन क़ौमनि वटि सियासत जो ग़लति इस्तेमालु थियो ऐं माण्हू ने सियासत खां किनारा कशी कई त उहे मुल्क पोइते ई हलिया विया ऐं उहे गुरबत जो अञा ताईं शिकार आहिनि। त इहा ई हुई सियासत लफ़्ज़ जे मफ़हूम ऐं सम्झाणी। मुंहिंजो ई प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त सिंधवीयन टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी।